رسوله الكريم أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الذين قالوا إن الله عهد إلينا ألا نؤمن لرسول حتى يأتينا بقربان تأكله النار قل قد جاءكم رسل من قبلي بالبينات وبالذي قلتم فلم قتلتموهم إن كنتم صادقين فإن كذبوك فقد كذب رسل من قبلك جاءوا بالبينات والزبر والكتاب المنير صدق الله العلي العظيم. درود شریف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. اللہ تبارک و تعالی جا تمام اسان جے مٿاں انا گणیا کرم ऐं احسان आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई. गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला यहूदियुनि जे तरफ़ खां ॻाल्हायल हिकु कूड़ खे वाखो कयो हो, उनजो बयानु फरमायो वियो. अॼोकिन आयतुनि जे अंदरि वरी साॻियो ई यहूदियुनि जे उन हीलेबाज़ी ऐं बहानेबाज़ीअ खे वाज़े कयो वियो आहे. इन्हनि जो इहो हीलो ऐं बहानो कहिड़े वक़्तु ज़ाहिर थियो ऐं इहे बहाना छो पिया कनि, कहिड़ी उन्हनि जे मथां आज़माइश आई. रिवायत जे अंदरि ईंदो आहे त क़ुर पाक जी आयत जॾहिं मंज़ल लज़ी युक़रिदुल्लाह क़र्ज़न हसनन फयुज़ाइफ़हु लहू अज़आफ़न कसीरा, इहा आयत नाज़िल थी जंहिंमें अल्लाह तबारक व तआला हुकुम फरमायो आहे मालदार माण्हुनि सां मुख़ातब थींदे त तव्हां मां केरु आहे जेको अल्लाह ताला जे ज़ात खे कर्ज़ ॾे. ॾींदो त माण्हू ग़रीबनि खे मिसकीननि खे अल्लाह जे नाले ते सदको करे ॾींदो, पर अल्लाह साईं फरमाए थो ॾींदो तव्हां मिसकीननि खे, पर ईअं सम्झो मूंखे था ॾियो. पोइ केरु आहे जेको मूंखे कर्ज़ ॾींदो? मिसकीननि खे हूअं ॾींदव त हू मोटाए कोन ॾींदा. मां पंहिंजे ज़िमे खयो आहे, तव्हां ॼण उन्हनि खे ॾियो ॼण मूंखे था ॾियो ऐं मां इहो बि ज़िमो थो खणां त मां तव्हांखे मोटाए बि ॾींदुसि. पर कीअं? फयुज़ाइफ़हु लहू अज़आफ़न कसीरा, ॿीणो टीणो चवणो 700 भेरा मथे तव्हांखे मोटाए ॾींदुसि, ॿीणो करे मोटाए ॾींदुसि, 700 भेरा हद ताईं वधाए करे तव्हांखे मोटाए ॾींदुसि. यहूदियुनि खे इहा ॻाल्हि न वणी. हू त हुज़ूर सलातो वसलाम जन जे नुबूअत में ई हुननि खे यकीन कोन हो. हुननि खे हुज़ूर सलातो वसलाम जन खे हू पैगंबर न पिया मञनि त क़ुर पाक जे आयतुनि खे बि न पिया मञनि. पोइ रिवायत जे अंदरि ईंदो आहे त यहूदियुनि खे जॾहिं चयो वियो त भाउ पहिरियां इस्लाम आणियो, क़ुर पाक जे तालीम खे मञियो, हुज़ूर सलातो वसलाम जन खे आख़िरी पैगंबर करे मञियो, छो त तव्हांखे तौरात में बि ॿुधायो वियो आहे त आख़िरी पैगंबर हिन ख़ानदान, हिन कबीले, हिन शहर, हिन इलाइक़े मां हूंदो. उन जा दोस्त यार ही फलाणे कबीले जा माण्हू हूंदा, उनजो नालो तबियतूं ही हूंदियूं ऐं उनजे मथां क़ुर पाक नाज़िल थींदो, उनजे मथां हालात अहिड़ा हूंदा, यतीम हूंदो. उहे सभु ॻाल्हियूं तव्हां जेके तौरात में पढ़ियूं आहिनि उहे वाक़ई लभनि थियूं. पोइ तव्हां पढ़ियो बि आहे, ॾिठो बि आहे, उहे सभु ॻाल्हियूं ॾिसो बि था, सुञाणो बि था, मञियो छो नथा? मञियो, ईमान बि आणियो, इस्लाम में दाख़िल थियो ऐं सदको बि ॾियो ग़रीबनि मिसकीननि खे. तव्हां बेइंतिहा मालदार बि आहियो. हाणे उन्हनि बहाना शुरू कया. अॼोकिन आयतुनि में जेके अल्लाह तबारक व तआला उन्हनि जा बहाना बयानु कया आहिनि, उन्हनि पहिरें नंबर ते त ही बहानो कयो त बाबा अल्लाह ताला जे ज़ात सां असांजो वाइदो थियल आहे, मुआहिदो आहे. माना ॼण त अल्लाह ताला असां खां वाइदो वरितो आहे त तेसीं ताईं कंहिं बि पैगंबर खे न मञिजो जेसीं ताईं आसमान खां का बाहि अचे उन जे सदके ऐं क़ुर्बानी वारी शइ खे खाई न वञे.
हाणे ही लफ़्ज़ सम्झण जे लाइ थोरो क़ुर पाक जे नुज़ूल खां पहिरियां ॿियनि पैगम्बरनि जे हालात खे पढ़णो पवंदो, सम्झणो पवंदो। उहो ही हो त हुज़ूर सलातो वसलाम जन खां पहिरियां आदम अलैहिस्सलाम खां वठी ईसा अलैहिस्सलाम ताईं जेके बि पैगम्बर आया उन्हनि पैगम्बरनि में कमो पेश कुझु पैगम्बरनि खे शरीयत जो कानून ऐं उसूल जेको ॾिनो वियो वक़्फ़े वक़्फ़े सां मट सट सां मिलियो। तौहीद अल्लाह ताला जी साॻी हुई, पर ज़रा सदके ऐं ख़ैरात ॾियण जो अंदाज़ जेको हो, जेको हिते मक़सूद आहे बयानु करणु, उहो ई हो त आदम अलैहिस्सलाम जे ज़माने में इहो हो त जेको माण्हू सदको या ख़ैरात या क़ुर्बानी करणु चाहींदो हो अलाह जे नाले ते, उहे छा कंदा त पंहिंजी सदको ऐं ख़ैरात क़ुर्बानी जेका अलाह जे नाले ते ॾियणु चाहिनि था उहा खणी करे जबल जे चोटीअ ते रखी ईंदा। पोइ आसमान खां हिकिड़ी बाहि ईंदी, उनखे साड़े ख़तमु करे वेंदी। इहा निशानी हुई त हिन जो सदको ख़ैरात हिन जो क़बूल पइजी वियो, हिन जी क़ुर्बानी क़बूल पइजी वई। पर आसमान खां बाहि जेकॾहिं न लथी त बि सम्झो त हिन जो सदको इहो हराम जो आहे या अलाह ताला खे क़बूल कोन्हे। या खोड़ सारनि माण्हुनि सदको ख़ैरात अची करे क़ुर्बानी जूं शयूं अची करे रखियूं जबल जे मथां, आसमान खां बाहि आई, कुझु शयुनि खे साड़े वई, कुझु शयुनि खे बचाए वई, उनखे न साड़ियईं। त बि निशानी हूंदी हुई त जंहिंखे साड़े वई उहे क़बूल पयूं, जंहिंखे न साड़ियईं उहे क़बूल न पयूं, ऐं उनजी रुसवाई बि उतां थी वेंदी हुई। क़बूलियत ऐं न क़बूलियत जो दारो मदार पुराणे नबियनि, पहिरियनि नबियनि जे शरीयतुनि में ज़रा इन तरह सां हुयो। हाणे यहूदियुनि बि इहा ॻाल्हि कई एतिराज़ तौर ते त असां बि आख़िरी पैगम्बर हुज़ूर सलातो वसलाम जन खे तॾहिं मञूं जॾहिं आसमान खां ॿियनि पैगम्बरनि जे शरीयत वांगुरु आसमान खां बाहि अचे, क़ुर्बानीअ खे साड़े वञे, अलाह जे नाले ते जेके शयूं ॾियूं था उन्हनि खे अचे बाहि साड़े वञे, असां ॾिसूं पोइ मञूं। बल्कि अलाह ताला त असां खां इहो मुआहिदो वरितो आहे त तेसीं ताईं न मञिजो कंहिं बि नबीअ खे जेसीं ताईं हुनजे क़ुर्बानीअ खे आसमान खां बाहि अचे साड़े न वञे। अलाह ताला असां खां इहो मुआहिदो वरितो आहे। तंहिंजे करे हाणे बि जेकॾहिं आसमान खां बाहि आई, क़ुर्बानीनि खे साड़े वई, ॾिसंदासीं पोइ मञींदासीं। पर हिन महिल क़ुर्बानी अचे ई कोन थी। तव्हां था चओ त ग़रीबनि खे ॾियो, तव्हां था चओ यतीमनि खे ॾियो, तव्हां था चओ मुसाफ़िरनि खे ॾियो, तव्हां था चओ मिस्कीननि खे ॾियो, तव्हां था चओ त अपाहिजनि मज़दूरनि खे ॾियो, तव्हां था चओ त बेपहुच माण्हू जेके आहिनि उन्हनि खे ॾियो। इहो त तरीक़ो कोन्हे। पुराणे नबियनि वारे तरीक़े मुताबिक़ जेकॾहिं सदको ख़ैरात सड़ंदो आसमान जे बाहि सां, बाहि ईंदी साड़े वेंदी त पोइ मञींदासीं, जेकॾहिं न त पोइ न। ॿियो एतिराज़ कयूं, अॻिलनि पैगम्बरनि में इहा आदत हूंदी हुई, उहे गोश्त न खाईंदा हुआ, क़ुर्बानी जो गोश्त न खाईंदा हुआ। मुसलमान जो नबी खाए पियो। ॿियो नंबर एतिराज़, हीउ त पाण खाए पियो क़ुर्बानी जो गोश्त। टे नंबर ते एतिराज़ कयूं त मुसलमाननि जे नबी मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण खां पोइ ॿियनि समूरनि नबियनि जे शरीयत खे ख़तमु कयो, माना अॻियनि नबियनि जे शरीयत जी मुखालिफ़त थी वई। हाणे बसि हीअ शरीयत असांखे वठणी आहे, हिनखे फॉलो करिणो आहे, हुनखे छॾे ॾियणो आहे। हिन शरीयत जे तरीक़े मुताबिक़ अमल कबो, उहो शरीयत माना ख़तमु, माना ॿियनि जी मुखालिफ़त थो करे, पंहिंजी ॻाल्हि थो करे। टियों एतिराज़, इहे टई एतिराज़ जॾहिं हिननि करे पूरा कया, अल्लाह तबारक व तआला क़ुर पाक जे अंदरि हुज़ूर सलातो सलाम जे मथां हीअ आयतूं जेके नाज़िल फरमायूं, कि क़ुर पाक जे उन इहा मंज़र जो हिकिड़ी अकासी कनि थियूं। अल्लाह से फरमायो, الذين قالوا ان الله عهد الينا الا نؤمن لرسول حتى ياتينا بقربان تاكله النار। जेके माण्हू चवनि था त बेशक अल्लाह तबारक व तआला असां सां मुआहिदो कयो आहे त न ईमान आणिजो कंहिं बि रसूल ते तेसीं ताईं जेसि ताईं काई आसमान खां बाहि न अचे, जेसि ताईं हुनजे क़ुर्बाननि खे खाई न वञे, तेसि ताईं न मञिजो। ऐं असां नथा मञूं जेसि ताईं बाहि ईंदी, क़ुर्बानियूं खाईंदी, पोइ मञींदासीं। अल्लाह ताला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुखातिब थी करे सेखारियो, सुहिणा नबी हे जेकॾहिं ईअं था चवनि न, तूं वरी हिननि खे हीअं चओ, साईं जी क़ुर्बान वञा, छा चवां? अल्लाह से फरमायो, कुल क़द जाअकुम रसूलुम मिन क़ब्ली बिल बय्यिनात व बिल्लज़ी क़ुल्तुम फलिम क़तलतुमूहुम। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुन सां मुखातिब थी करे फरमायो त भला थोरो थधा थियो, ठीकु आहे।
आसमान खां बाहि अचे असांजे कुर्बाननि खे साड़े वञे पोइ तव्हां मञीदो। हिन महिल आसमान खां बाहि नथी अचे, इन जे करे तव्हां नथा मञो। चलो ठीकु आहे, पहिरियनि पैगंबरनि जे दौर में त आसमान खां बाहि ईंदी हुई न, कुर्बाननि खे साड़े वेंदी हुई न, त पोइ तव्हांजे मथां लाज़िम हो त पहिरियनि पैगंबरनि खे त मञियो आहे, पहिरियनि पैगंबरनि खे त मञियो आहे। पर तव्हांजे वॾड़नि ख़ानदान दर ख़ानदान वॾनि पैगंबरनि खे क़त्ल करे छॾियो। हज़रत यहया अलैहिस्सलाम, हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम, तव्हां उनखे क़त्ल करे छॾियो। पोइ तव्हांजे मथां लाज़िम हो त उन्हनि पैगंबरनि जे तालीम खे चंबड़ो आहे, जो तव्हांजे घुर्ज मुताबिक़ उहा शरीयत तव्हांखे पसंदि आहे त उहो ई हुयो। पोइ तव्हां हुनखे मञियो आहे, हुनजी ॻाल्हियुनि ते अमल कयो आहे, पर तव्हां त तव्हांजे वॾनि बि त उन्हनि पैगंबरनि खे क़त्ल करे छॾियो। ऐं अॼोके दौर जा तव्हां उन दौर जे पंहिंजनि वॾनि खे सही बि चओ था त उन्हनि सही को चङो कयो, तव्हां बि उन्हनि सां बराबरि जा शरीक आहियो हिन ॾोह में। पोइ तव्हां मञियो आहे न, उन महिल क़त्ल करे छॾियो, हिन महिल जेकॾहिं उहा आयत नाज़िल थींदी त बि कोन मञीदो, ही त तव्हांजो महज़ हिकिड़ो बहानो आहे। अल्लाह तबारक व तआला सोने हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां मुखातिब थींदे सेखारियो, कुल क़द जाअकुम रुसुलुम मिन क़बली बिल बय्यिनात, सोना नबी तो उन्हनि खे चओ यकीनन आया हा तव्हां वटि केतिरा ई पैगंबर मूंखां पहिरियां दलीलनि समेत, मोजिज़नि समेत, निशाननि समेत आया हा। वबिल्लज़ी क़ुल्तुम, इहा ई ॻाल्हि हिन एतबार सां जीअं तव्हां चओ था, माना तव्हां जीअं चओ था त आसमान खां बाहि ईंदी पोइ साड़े वेंदी, अहिड़नि दलीलनि समेत जीअं तव्हां था मुतालबो कयो, तव्हांजे घुर्ज मुताबिक़ ईअं हुयो। पर फलिम क़तलतुमूहुम, पोइ छो तव्हां क़त्ल कयो उन्हनि खे, इन कुंतुम सादिक़ीन, जे सचा हो त। हाणे ही बंदि थी विया, जॾहिं बंदि थी विया, हिनखे को रस्तो न मिलियो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ऐं उन दौर जे माण्हुनि सहाबा किराम जे ज़हननि में हिकिड़ो थोरे वक़्त जे लाइ सवाल पैदा थियो, चलो भला हे जेकॾहिं इहो मुतालबो कनि था, अल्लाह ताला इहो साॻियो ई कमु, साॻियो ई अमल, साॻियो ई मौजिज़ो भला अॻनि पैगंबरनि खे ॾिनो हो, हाणे बि भला थोरे वक़्त जे लाइ हिनखे ज़ाहिर करे त ही मन मञी विझनि, मन मञनि, मन ईमान आणनि, घुरनि जो था अहिड़ो मुतालबो। ऐं अल्लाह ताला जे ज़ात जाॾो इहो मुतालबो पूरो करणो घणो बि कोन्हे, आसान आहे। ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हस्ती सभिनी पैगंबरनि खां मथे आहे, उनजे अज़मत ख़ातिर उनजे मथां ईमान माण्हू जे आणे वञनि त इहो कमु सवलो आहे। अल्लाह ताला जेकॾहिं ज़ाहिर करे त सुठो आहे, ईमान आणे वेंदा। उनजो जवाबु अहिड़नि केतिरनि ई सवालनि जे जवाबनि में क़ुर पाक में ॾिनो वियो आहे। अल्लाह तबारक व तआला खे इहा ॻाल्हि मालूम आहे त हिननि जे चवण मुताबिक़ अगरि असां आसमान खां बाहि मोकिले क़ुर्बानियूं साड़े बि छॾियऊं पर त बि कोन मञीदा, त बि कोन मञीदा। पोइ इन्हनि न मञण वारनि बेवकूफ़नि कम अकुलनि जे करे असां पंहिंजे शरीयत जे बणायल ठहियल कानून खे तब्दील कंदासीं छा? नथा मञनि, भले न मञनि, कानून तब्दील कोन थींदो। पोइ हाणे सवाल पैदा थियो त भला जेकॾहिं हिन जे चवण मुताबिक़ आसमान खां बाहि नथी अचे, ठीकु आहे न अचे, अल्लाह ताला जो फ़ैसिलो आहे, पर हीअं त थिए भला ही मञे त वञनि न। हाणे जॾहिं हुन वटि जवाज़ बि न रहियो, जीअं चवनि पिया अॻनि पैगंबरनि में ईअं हुयो, उन्हनि खे बि कोन मञूं, हाणे जवाज़ न रहियो त ही मञे वञनि, पर मञनि बि कोन था। अल्लाह से फरमायो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां मुखातिब थींदे, सोना नबी इहे जेकॾहिं नथा मञनि न, पोइ दिलगीर न थिजां, ॾुख न कजां। फ़इन कज़्ज़बूक, पोइ बि जेकॾहिं तोखे कूड़ो चवनि न, फ़क़द कुज़्ज़िबत रुसुलुम मिन क़बली, पोइ तोखां पहिरियां केतिरनि ई पैगंबरनि खे कूड़ो चयो वियो आहे, तूं ॾुख न कजां। तोखां पहिरियां बि असांजे पैगंबरनि खे अहिड़नि ई कम अकुल माण्हुनि नाफ़रमाननि कूड़ो चयो आहे। उन्हनि जे कूड़े चवण सां असांजा पैगंबर कूड़ा कोन थींदा आहिनि, हू पाण कूड़ा, तूं ॾुख न कजां। जेके पैगंबर अॻियां आया हुआ उहे पैगंबर ईअं बि कोन आया, जाऊ बिल बय्यिनात, मोजिज़नि समेत आया, निशाननि समेत आया, दलीलनि समेत आया, वज़्ज़ुबुर वल किताबिल मुनीर, रोशन किताबनि दलीलनि समेत आया। वॾा वॾा उन्हनि वटि माण्हुनि खे मंझराइण जे लाइ दलाइल हुया, आसमानी किताब हुआ, उन्हनि वटि वॾा मोजिज़ा हुआ, निशानियूं हुयूं, पोइ बि हुननि कोन मञियो।
जॾहिं हुननि न मञियो पैगंबरनि खे नऊज़ बिल्लाह कूड़ो चयूं ऐं हेॾा सारा पैगंबर असांजा गुज़रिया आहिनि, सवाल कमो पेश। सुहिणा नबी जेकॾहिं तोखे हिननि माण्हुनि कूड़ो चयो त का वॾी ॻाल्हि कान्हे। अल्लाहु अकबर। क़ुर पाक जे इन्हनि आयतुनि खे जॾहिं पढ़िजे थो त इहे आयतूं क़ुर पाक जो ॿई पासा अहिड़ी ज़बरदस्त तालीम थियूं ॾियनि। ॾिसो न, ज़ाहिरी आयतुनि खे जॾहिं पढ़ूं था त ख़ुलासो इहो निकितो त यहूदनि खे जॾहिं क़ुर पाक जे आयतुनि ते अमल करण जे लाइ सदको ऐं माल ख़ैरात घुरियो वियो त तव्हां अमीर हो ॾियो ग़रीबनि खे, त हुननि चयो त असां मञियो ई कोन था। तॾहिं मञींदासीं जॾहिं पुराणे नबियनि जे अॻियनि नबियनि जे शरीयत मुताबिक़ कानून हुजे, बाहि अचे साड़े वञे त पोइ। पर उन्हनि खे ॿुधायो वियो त तव्हांजे चवण मुताबिक़ तव्हांजे वॾनि जे मौजूदगीअ में इहो कानून बि हुयो, पैगंबर बि हुआ, उन्हनि त पोइ बि कोन मञियो हो। उन्हनि वेतर नबियनि खे क़तल कयो, लिहाज़ा तव्हां पंहिंजे दावा में कूड़ आहियो, तव्हां मञींदव पोइ बि कोन, जेकॾहिं ईअं थियो त बि कोन मञींदव, छो त अहिड़ो दलील तव्हांजे अॻियनि खां साबित आहे। ज़ाहिरी क़ुर पाक जे आयत में इहा ॻाल्हि साबित थी त यहूदियुनि जो एतिराज़ हो, पोइ हुननि जे एतिराज़ खे बंदि कयो वियो। ऐं ॿिए पासे खां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे तसली ॾिनी वई त सुहिणो नबी जेकॾहिं तोखे नथा मञनि त तूं दिलगीर न थिजां, तोखां पहिरियनि पैगंबरनि खे बि ईअं चयो वियो आहे। उन्हनि वटि बि मौजज़ा दलील हुआ, पोइ उहे बि ॾुखारा कोन थिया, तूं बि न थिजां। बसि ज़ाहिरी ख़ुलासो आहे तुंहिंजो इहो आहे। गहरी नज़र सां ॾिसिजे थो त क़ुर पाक हिकु वॾी तालीम ॾिनी उम्मत मुहम्मदी जे माण्हुनि खे। पहिरें नंबर में तालीम जो हिसो ही आहे, पहिरियों हिसो ही आहे त जंहिं माण्हू खे का ॻाल्हि न हूंदी आहे मञणी, उहो अजाया बहाना ॻोल्हींदो आहे। जंहिं माण्हू खे ॻाल्हि मञणी न हूंदी आहे उहो बहाना ॻोल्हींदो आहे। अब हलूं, पीर साहिब वॾे बुज़ुर्ग आयो आहे, हिकिड़ो आलिम आहे, मसलन मुर्शिद आहे, फलाणो नेक अलाह जो सालियो बानो आहे, हुनजो बयानु हल भला ॿुधूं। हिकिड़ो मिसाल थो ॾियां, पोइ चवंदो न यार मूंखे हेॾे कमु आहे, न जो हूंदुसि हलणो, भले कमु न बि हुजे त बि चवंदो मूंखे हीउ कमु आहे। चलो उहो कमु चइबुसि न, उहो कमु तुंहिंजो मां थो कयां, हल ठीकु आहे मां थो कयां। न ॿियो बि कमु आहे, ॿिए पासे वञिणो आहे, चलो होॾां मां तोसां गॾु थो हलां, उहो कमु तोखे करे थो ॾियां, भला हलूं था। वरी टियों बहानो कंदो, ईअं वरी चोथों बहानो कंदो, न जो हूंदुसि हलणो त बहाने मथां बहानो। इहो हिकिड़ो मिसाल ॾिनमि। दुनिया में जंहिं माण्हूअ खे का ॻाल्हि न वठणी हूंदी आहे, न मञणी हूंदी आहे, त पोइ उहो केतिरा ई बहाना कंदो आहे, मैं नहीं मानता, बसि उनखे बहाना खपनि। हाणे जॾहिं अॻिलो बहाना दर बहाना, बहाने मां बहानो कंदो वेंदो आहे, ऐं हू अॻिलो माण्हू सम्झंदो आहे त यार हिनखे कमु कुझु बि कोन्हे, ख़ाली रुॻो टाल मटोल थो करे, बहाना थो करे, त अॻिले खे ॾुख थींदो आहे। क़ुर पाक इन ई तालीम मां इहो सबक़ बि ॾिनो त जेको नथो मञे न, उन ते ज़बरदस्ती न कर, बहाना थो ॻोल्हे, पोइ रंज न कर, रंज न थी, छो त हमेशह ईअं बहाना कया विया आहिनि दुनिया में। पोइ उन्हनि बहाननि जी मोट में जेको ॾुख करणु घुरिजे, क़ुर पाक सेखारे थो ॾुख न कयो, बहानो न कयो। ख़ुसूसन दीनदार माण्हू, ख़ुसूसन वालिदैन, ख़ुसूसन उस्ताद, ख़ुसूसन मुर्शिद, ख़ुसूसन वॾो जॾहिं पंहिंजे माता त नंढे खे कंहिंखे का ॻाल्हि, को कमु, को चयो, को दीन शरीयत इस्लाम जो या कंहिं बि अदब अख़लाक जो चवे, पोइ हू हुन में बहाना वेठो करे ऐं वॾो सम्झी वञे त अजायो टाल मटोल थो करे, कमु करणो कोन अथसि बसि। त क़ुर पाक उन ॿिए पासे खे बि तालीम थो ॾिए त जेकॾहिं तोखे नथा मञनि या तोखे ग़लति सलत चवनि था, चयो नथा वठनि, बहाना था गॾनि करनि, त दिलगीर न थिजां। इहे साॻा ई बहाना हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां थिया आहिनि, उनखां अॻु में पैगंबरनि सां थिया आहिनि। हर दौर जे दीनदार माण्हुनि सां अहिड़े क़िस्म जूं चालाकियूं नाफ़रमाननि मुखालिफ़नि कयूं आहिनि। पोइ जे तोसां थियो त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। माना अल्लाह तबारक व ताला उन माण्हूअ खे बि तसली ॾिनी आहे जेको दीन जो कमु करणु चाहे थो, पर मोट में हुनखे मायूसी थी मिले। दीन जी तालीम ॾियणु चाहे थो, दीन जे प्रोग्राम खे माण्हुनि ताईं पहुचाइणु चाहे थो, पर मोट हुनखे उबती थी मिले, त क़ुर पाक जी हीअ आयत उनखे बि सेखारे थी दिलगीर न थिजां। माण्हुनि जे हिन मोट खे ॾिसी करे पंहिंजो कमु छॾे न ॾिजां। माण्हुनि जे हिन उबते सुबते ॻाल्हाइण जे करे, इल्ज़ाम तराशियूं, ग़लति सलत ॻाल्हाइण जे करे तूं पंहिंजे तालीम जो, तबलीग जो, दीन जो कमु छॾे न ॾिजां। जीअं मुंहिंजे पैगंबरनि कोन छॾियो, तोखे बि न आहे छॾिणो। जीअं हुननि बुर्दबारी कई, तोखे बुर्दबारी रखणी आहे। जीअं हुननि बर्दाश्त कयो, तोखे बर्दाश्त रखणी आहे। जेकॾहिं बर्दाश्त न कंदे
त पोइ यादि रखी छॾ इहो कमु तुंहिंजी बात न आहे। जेको हिन मनसब ते अचे उहो पहिरियां इहा तालीम पिराए पंहिंजो पाण खे पको पुख़्तो करे अचे, पंहिंजो पाण खे मज़बूत बनाए अचे। जेकॾहिं मज़बूत न कचो थो थी बीहे त कचे माण्हूअ जो कमु न आहे। कचो हूंदो त ख़बर आहे छा थींदो पोइ जेकॾहिं हुनखे मोट सुठी न मिलंदी न ग़लति ॻाल्हाईंदो, उबतो सुबतो ॻाल्हाईंदो, गार गंद ॾींदो, बदअख़लाक़ी कंदो। बदअख़लाक़ी दीन कोन्हे। गार गंद करणु इहा दीनदारी न आहे, दीन न आहे, बेदीनी आहे, इहा जहालत आहे। बुर्दबार हुजणु इहा तालीम आहे जेका क़ुर पाक ॾिए थो। त 3 नंबर ते सबक़ हिननि आयतुनि मां ही थो मिले त तालीम ॿुधाइणु कमु आहे, ज़बरदस्ती माण्हुनि खां मंझराइणु ज़रूरी कोन्हे। ॿुधाइबो, चइबो, सेखारिबो, ज़बान सां हिकु दफ़ो चई छॾिबो, वरी कॾहिं मौक़ो आहे ॿियो दफ़ो बि चइबो, 100 दफ़ा चइबो, पर अॻिलो नथो मञे त ज़बरदस्ती हुनखे धसे कुटे मंझराइबो कोन। जहिड़ो न कबो, फसाद न कबो, ज़िद्दियत पैदा न कबी। अदा मुंहिंजो कमु हुयो चवणु, मां चयो। हाणे जेकॾहिं उहो नथो मञे त मूंखे काई तकलीफ़ कान्हे का। हा एतिरी थींदी जेकॾहिं मञनि त सुठो, अमल कंदा त सुठो, जेकॾहिं नथा कनि त ख़ैर आहे। अलाह जे रसूल खे बि इहा मरंदी मिली। अलाह ताला बि ईअं चए थो ख़ैर आहे जे नथा मञनि त तव्हांजो ॿार लथो। इन अलैका इल्लल बलाग। अलाह से हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे फरमायो, सोना नबी तुंहिंजे मथां लाज़िम आहे असांजो पैगाम सिर्फ़ु पहुचाए। तो पैगाम पहुचायो। हाणे हू मोट छा था ॾियनि, इन खां तूं आज़ाद आहे, असां पाण हुन खां हिसाब वठंदासीं। असांजे पैगंबरनि जे तालीम खे तव्हां कूड़ो कीअं चयो, असांजे पैगंबर जे मुक़ाबले में तव्हां बहाना कीअं ॻोल्हिया। इहो हिकिड़ो वॾो तालीम जो हिसो आहे। 4 नंबर ते तालीम जो पासो ही आहे त हर वक़्तु दीन जे मुक़ाबले में बहाना पेश करणु मुस्लमाननि जो कमु न आहे। मुस्लमान जो कमु आहे त दीनी तालीम, उख़ुवत, अदब, अख़लाक जॾहिं हुनजो आॾो पेश कयो वञे त भाई असां मुस्लमाननि जे लाइ तालीम ही आहे, हुकुम ही आहे। मुस्लमान जो कमु आहे चए हा यार पर असां खुटल आहियूं, कमियूं आहिनि, कोताहियूं आहिनि, दुआ कर अलाह ताला मूंखे नसीब कंदो। वाकई सच थो चई। पोइ भले हुन खां अमल न थिए, मञे त सही, तालीम सची आहे, बरक आहे, हक़ आहे। उन ते जेकॾहिं बहाना शुरू कयईं त हाणे बहाननि करण खां पोइ किरदार में यहूदियत वारे पासे वियो हलियो। जेकॾहिं मञींदो इहो दीन इस्लाम वारे पासे आहे। अमल नथो थिएसि, ठीकु आहे। इंसान कॾहिं 100% अमल कंदो आहे। इंसान खां कॾहिं 100% शरीयत जे अहकाम जी पाबंदी थींदी आहे। केतिरा ई भेरा मञींदो आहे पर वरी वरी तिरकंदो आहे, वरी वरी खुटंदो आहे, वरी वरी कमियुनि कोताहियुनि में फासंदो आहे, मुब्तला थींदो आहे, पोइ वरी वरी तौबा कंदो आहे। पर शर्त इहा इस्लाम सेखारे थो त जेतिरा भेरा कोताही थिएसि न ओतिरा भेरा मञे सही। अलाह साईं मूंखां कोताही थी वई, मुंहिंजी तौबा पकी कान थी बीहे, मुंहिंजा रब साईं मूंखे पकी तौबा नसीब कर। ईअं चवंदो अचे, उन जे मुक़ाबले में बहाना न ॻोल्हे। बहाना जेकॾहिं कंदो, हा साईं ॿुधाइण वारो बेड़ो भलो, या जेको तबलीग तालीम असांखे करे पियो पाण खे ई ॾाढी कोन हुई, उनखे पाण खे ई टोपी पातल कान हुई, उहो पाण ई नमाज़ कोन पढ़ंदो आहे, या मिसाल पाण ई उनखे जेको आहे शरीयत जे अहकामनि जी पाबंदी कान्हे, पंहिंजे घर में कोन्हसि कोई इहो माहौल। इहे बहाना आहिनि। सच आहे इहो। हुकुम ही आहे जेको ॻाल्हि करे थो न उनजो हुन ॻाल्हि खे ॾिसो त ॻाल्हि भली थो करे या ग़लति, उनखे पाण खे न ॾिसो। पाण इंसान केतिरा ई भेरा ॿिए पासे खां कोताहिनि में भरियल हूंदो आहे, पर लफ़्ज़ कॾहिं कॾहिं सच ऐं हक़ जो चवंदो आहे। सच चवण वारे, तालीम ॾियण वारे माण्हूअ खे न ॾिसो, उनजे तालीम खे ॾिसो त तालीम कहिड़ी भली थो ॾे। इन ॻाल्हि जो हुकुम आहे। शरीयत तालीम इहा शइ थी सेखारे। ऐं इन खां अलावा ॿियो सबक़ हिकिड़ो ही बि मिले थो हिन आयतुनि मां त जेके नवां माण्हू उन दौर में मुस्लमान थिया, इस्लाम में दाख़िल थियण जे लाइ वॾो शौक़ु रखनि पिया, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे तालीम खे चंबड़ण जे लाइ, अमल करण जे लाइ वॾी दिलचस्पी रखनि पिया, उन दिलचस्पी ऐं इन इस्लाम खे चंबड़ण, इन ज़ोर आवर तालीम में रुकावट थियण जे लाइ इहे बहाना कया विया, सवाल कया विया। जे इहे माण्हू ॿुधण त उनजे ज़हन में ख़दशो पैदा थिए, ख़दशो पैदा थींदो त इहे रुकावट पैदा थींदी, तकड़ा तकड़ा मुस्लमान थींदा, ढरा थी वेंदा। इहा हिकिड़ी चाल हुई हुननि जी। त ॾिसो ज़ाहिरी तौर ते आयतूं त ॿुधाइनि थियूं त हुननि जो हिकिड़ो ख़दशो हो, अलाह ताला हुनजे ख़दशे खे दूर बि कयो, पर पोइ बि कोन पिया मञनि। वरी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तसली मिली। ज़ाहिरी आयतुनि जो ख़ुलासो इहो, पर गहरी नज़र सां ॾिसो त केॾो वॾो सबक़ मिलियो। हाणे हर माण्हू पंहिंजे जीअ में जाती पाए, थोरो मुआशरे ते नज़र रखी ॾिसे त मुंहिंजो किरदारु छा हूंदो आहे,
इस्लाम जे मुक़ाबले में, इस्लामी अहकामनि जे मुक़ाबले में मां बहाना ॻोल्हींदो आहियां या हुनखे तस्लीम कंदो आहियां, पोइ अमल नथो थिए, उहा ॿी ॻाल्हि आहे। नथो थिए अमल, उहा ॿी ॻाल्हि आहे, कमज़ोर आहियूं असां। पर इस्लाम जे मुक़ाबले में, शरीयत जे तालीम जे मुक़ाबले में बहाना ॻोल्हींदो आहियां, मञींदो आहियां। बहाना ॻोल्हींदो आहियां त भई यार मुंहिंजो किरदारु त यहूदियत सां थो मिले, जेके सदाईं दीन जा मुखालिफ़ आहे, जेके सदाईं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे रिसालत जा मुनकिर हुआ। अफ़सोस यार मुंहिंजो रवैयो तो ओॾे थो वञे। पर जे मां मञां थो पर कमज़ोर आहियां, खुटल आहियां, त पोइ इन आयत जे ज़रिए सां सबक़ मिलियो त इंसान उन वक़्तु तौबा ताब थिए, इस्तिग़फ़ार करे, अल्लाह ताला खां अहकामनि जे अमल जे पाबंदीअ जी दुआ पियो घुरे ऐं पंहिंजे कमनि कोताहिनि जी माफ़ी पियो वठे। जेकर इहा सोच ऐं फिक्र असां में नथो अचे त पोइ सचमुच असां कमज़ोर आहियूं, हद खां वधीक कमज़ोर आहियूं। क़ुर पाक इहा तालीम ॾिनी, अल्लाह पाक तव्हां असांखे इन इहा तालीम ते ॿुधण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।